वज़ीर आज़म शहबाज शरीफ 27वीं आईनी तरमीम में प्राइम मिनिस्टर के फौजदारी केसनि में छूट ॾियण वारी तरमीम बिना देर वापस वठण जी हिदायत करे छॾी। समाजी राब्तनि वारी वेबसाइट्स ते वज़ीर आज़म लिखियो आहे त पार्टी जे कुझु सेनेटर्स वज़ीर आज़म जी छूट जे हवाले सां तरमीमी शिक सेनेट में पेश कई आहे। शिक काबीना इजलास में मंजूर थियल मसवदे में शामिल न हुई। चूंडियल वज़ीर आज़म यकीनन कानून ऐं आवाम जे अदालत में जवाबदेह हूंदो आहे। नून लीग जा सेनेटर 27वीं आईनी तरमीम में वज़ीर आज़म जी छूट वारी तजवीज़ूं वापस वठंदा। वज़ीर आज़म अॼु सुबुह छूट बाबति तजवीज़ुनि खां मना कयो हो। सदर ऐं ॿियनि उहिदनि लाइ छूट बाबति फंक्शन्स मुख़्तलिफ़ आहिनि। कानून इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारन जूं पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण त उमेद आहे त अॼु शाम ताईं गॾियल कमेटी पंहिंजो कमु मुकमल करे वठंदी। कमेटी 85% कमु मुकमल करे वरितो आहे। MQM समेत ॿियनि जमायतनि जी तजवीज़ुनि ते गौर कयो पियो वञे। JUI मेंबरनि कमेटी खे पार्टी पॉलिसी बाबति आगाह कयो हो। कानून इंसाफ़ जी गॾियल पार्लिमानी कमेटी जो इजलास इस्लामाबाद में जारी। 27वीं तरमीम जे बिल ते गौर विचार शिकवार जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास जी सदारत फारूक एच नाइक ऐं चौधरी महमूद बशीर वक़्त करे रहिया आहिनि। पार्लिमानी कमेटी मां मंज़ूरीअ खां पोइ 27वीं तरमीम जो बिल सेनेट में पेश कयो वेंदो। कानून इंसाफ़ वारो मुमलिकती वज़ीर बैरिस्टर अकील मलिक वीडियो लिंक ज़रिए इजलास में शरीक। मुख़ालिफ़ पार्टियुनि कमेटी जे इजलास जो बॉयकॉट करे छॾियो। PTI जे JUI PK मैप ऐं MWM इजलास में शरीक न थिया। हर जमायत खे राय ॾियण जो हक़ हासिल आहे। अॼु समूरनि जमायतनि जी राय खे ॾिठो वेंदो। जंहिं जमायत जी राय हूंदी उन ते गौर कंदासीं। मुस्लिम लीग नून ऐं MQM जूं जेके तजवीज़ूं हूंदियूं उन्हनि खे ॾिठो वेंदो। जेका अक्सरियत राय हूंदी उन मुताबिक़ फ़ैसिलो थींदो। समूरनि फ़ैसिलनि खे ऐवान में पेश कयो वेंदो। उमेद आहे त शाम 5 वॻे ताईं शयूं फाइनल थी वेंदियूं। PP सेनेटर फारूक एच नाइक जूं इजलास खां अॻु मीडिया सां ॻाल्हियूं। आज़रबाईजान जे दौरे दौरान बाकू में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तुर्किया जे सदर रजब तैयब उर्दोगान सां मुलाक़ात। फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं आज़रबाईजान जो सदर इल्हाम अलियोव मौजूद। पाकिस्तान ऐं तुर्किया विच में बतरफ़े लगापन जो जाइज़ो वरितो वियो। ॿिन्ही अॻवाननि पारां ख़िते में मुस्लिम दुनिया में अमन इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली खे हथी वठण लाइ गॾियल ख़्वाहिशुनि जो इज़हार। तुर्किया जो हिकु वज़ारती वफ़द जल्द पाकिस्तान जो दौरो कंदो। मुसलमाननि लाइ आज़ाद मुल्क जो ख्वाब ॾिसंदड़ इंसानी रूह बेदार कंदड़ शाइर मशरिक़ अल्लामा मोहम्मद इक़बाल जो 148 जनम दिहाड़ो मल्हाए पियो वञे। लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्ड जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाक नेवी जे चुस्त दस्ते एज़ाज़ी गार्ड सफ़र संभाले वरिता। पाकिस्तान नेवी जे कमांडर सेंट्रल पंजाब रियर एडमिरल सोहेल अहमद उर्स अज़मी। तक़रीब जो ख़ासि मेहमान रियर एडमिरल सोहेल अहमद अज़मी पाकिस्तान रेंजर्स ऐं पाक नेवी जे जथनि जो मुआइनो कयो। शाइर मशरिक़ डॉक्टर अल्लामा मोहम्मद इक़बाल जो फ़िक्री विरसो ईंदड़ नस्लनि लाइ मशले राह हूंदो। अल्लामा इक़बाल नंढे खंड जे मुसलमाननि में आज़ादी जो शऊर बेदार कयो। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त यौम इक़बाल जो पैगाम बि रहनुमाई जो सरचश्मो आहे। संदसि 1930 जो इलाहाबाद वारो ख़िताब मुसलमाननि जी ख़ुदि मुख़्तियारीअ जी बुनियादु बणियो। इक़बाल मुसलमान उम्मत जी सुञाणप रूहानियत ऐं आज़ादीअ ते ज़ोर ॾिनो। संदसि नज़रियनि पाकिस्तान जी क़ौमी सुञाणप ठाही। असां इक़बाल जे उसूलनि ते अमल पैरा रहण जो अज़म विरजायूं था। पाकिस्तान खे ख़ुशहाल पुरअमन मुतहद बणाइण लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। डॉक्टर अल्लामा मोहम्मद इक़बाल जो विज़न अॼु बि असांजी तरक़ी जो रस्तो ॾेखारे थो। मुसलमान उम्मत मुतहद न थी त पोइ असां सभिनी जी हालत बि ग़ज़ा ऐं वलारिल कश्मीर वांगुरु थी वेंदी। ग़ज़ा खां कश्मीर ताईं ज़ुल्म थी रहिया आहिनि। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो इक़बाल डे ते बयान। संदसि चवण त अल्लामा इक़बाल जो कलाम हमेशह ज़िंदा रहंदो। बदकिस्मती सां असां अल्लामा इक़बाल जो पैगाम विसारे वेठा आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अल्लामा इक़बाल खे संदसि यौम पैदाइश ते ख़िराज अक़ीदत। संदसि चवण त अल्लामा इक़बाल जो हिकु आज़ाद ऐं तरक़ी पसंद क़ौम जो तसवुर अॼु बि हर नस्ल में हिकु यकीन पैदा करे थो। क़ाइदे अवाम ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इक़बाल ऐं उन जे ख़्वाब खे अॻिते वधाईंदे अवाम खे बाख़्तियार बणायो ऐं जमहूरियत जो दिफ़ा कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो यौम इक़बाल ते इतिहाद ऐं यकजहतीअ जो क़ौम जे नाव पैगाम। संदसि चवण आहे त सिंध जो अवाम शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल खे ख़िराज अक़ीदत पेश करे थो। अल्लामा इक़बाल ख़ुदि मुख़्तियारी जो दर्स ॾिनो। अल्लामा इक़बाल जी शाइरी नौजवाननि लाइ मशले आहे। नौजवान अल्लामा इक़बाल जे फ़लसफ़े खे अख़्तियार करे मुल्क जी तरक़ीअ में किरदारु अदा कनि। पाकिस्तान जे शानदार मुस्तक़बिल लाइ मुतहद थी अॻिते वधणो पवंदो। अल्लामा इक़बाल जी फ़िक्र ऐं शाइरी हर दौर जे नौजवाननि खे पंहिंजी सुञाणप ऐं क़ौमी शऊर सां रोशनास करायो। अल्लामा इक़बाल जो पैगाम रूहानी बुलंदी, ख़ुदि इरादियत, इल्म जी अहमियत ऐं क़ौम जी बका लाइ ज़िम्मेवारी जो दर्स ॾिए थो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो पैगाम। संदसि चवण आहे त अल्लामा इक़बाल जी फ़िक्री रोशनी में नओं नस्ल पंहिंजनि सलाहियतुनि खे निखारे मुआशरे ऐं मुल्क जी तरक़ी में फ़ाल किरदारु अदा करे।
कॉन्ग सिक्सर्स टूर्नामेंट जे सेमीफाइनल में पाकिस्तान ऑस्ट्रेलिया के 1 रन सां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे 6 ओवर्स में 121 रन्स उठायूं। जवाब में ऑस्ट्रेलियाई टीम 6 ओवर्स में 5 विकेटनि जे नुक़सान ते 120 रन्स उठाए सघी। मैन ऑफ द मैच पाकिस्तान जे ख्वाजा नाफिक खे करार ॾिनो वियो, जंहिंमें 14 बॉलनि ते 50 रन्स उठाया। गडियल क़ौमुनि हथियारनि जी कंट्रोल ऐं एटमी सलामती बाबति पाकिस्तान जा 4 ठहराव मंज़ूर करे वरिता। गडियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल मिशन हिकु बयान में ॿुधायो आहे त आलमी इदारे जे जनरल असेंबली जे हथियारनि जी कंट्रोल ऐं आलमी सलामती जी पहिरीं कमेटी पाकिस्तान जा 4 ठहराव मंज़ूर कया, जिन में हथियारनि जी कंट्रोल, एतमाद साज़ी ऐं एटमी सलामती जा क़दम शामिल आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प ॾखण अफ्रीका में रिथियल G20 इजलास जो बॉयकॉट करे छॾियो। GD वाइनेस खे बि ॾखण अफ्रीका मां वापसि घुराए वियो। ट्रम्प जो चवणु आहे त अमरीकी हुकूमत जी कंहिं बि उहिदेदार खे हिन साल ॾखण अफ्रीका में थींदड़ G20 इजलास में शिरकत करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जेसीं ताईं इंसानी हक़नि ख़िलाफ़ भञकिड़ियूं जारी रहंदियूं, तेसीं ताईं अमरीकी उहिदेदार इजलास में शिरकत न कंदा।